अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। अॼु असां पंहिंजे नंढड़े हिकिड़े टॉपिक सां गॾु हाज़िर थिया आहियूं। असांजे अॼोको जेको टॉपिक आहे उहो हिकिड़ो वर्ड प्रॉब्लम सां रिलेटेड करे थो, जंहिंमें परसेंटेज जो हिकिड़ो सुवालु आहे। सभ खां पहिरियां पाण सवाल खे पढ़ूं था, सवाल छा थो चवे ऐं हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। आफ्टर डिक्रीज़िंग 24% इन प्राइस ऑफ एन आर्टिकल कॉस्ट ₹912, फाइंड द एक्चुअल कॉस्ट ऑफ एन आर्टिकल। हिकिड़ी शइ आहे, उनजी जेका क़ीमत आहे उहा असांखे क्वेश्चन में नाहे ॾिनल, पर इहो ज़रूरु असांखे ॾिनल आहे त उन क़ीमत में 24% लाथ खां पोइ उनजी क़ीमत जेका आहे उहा ₹912 बीहे थी, त उनजी क़ीमत केतिरी थींदी। हिन क्वेश्चन खे सॉल्व करण जा ॿ तरीक़ा आहिनि। मां तव्हांखे ॿई तरीक़ा सेखारियां थो, पोइ तव्हांखे जेको बि तरीक़ो सही लॻे, सुठो लॻे, तव्हां उनखे फॉलो कयो। फर्स्ट ऑफ ऑल पहिरियों चवे थो त प्राइस ऑफ आफ्टर डिक्रीज़िंग 24% इन द प्राइस ऑफ एन आर्टिकल। उन आर्टिकल जी जेका क़ीमत न आहे त उन आर्टिकल खे असां सपोज़ कयूं था, लेट अस सपोज़ द प्राइस इज़ ₹X। पाण सपोज़ कयूं था त उनजी जेका क़ीमत आहे उहा X रुपया आहे। सो हाणे जेका घटि थिए थी उहा 24% घटि थिए थी, त 24% छा जो? 24% X जो। 24% ऑफ X। हाणे हीअ थी वियो, निकिरी आयो तव्हांजो 24% जेको आहे क़ीमत में घटिताई जो। त हाणे असां हिनखे टोटल जेका वैल्यूज़ आहे, जेका टोटल वैल्यू मां घटि कंदासीं, त टोटल वैल्यू केतिरी आहे? उहा आहे X। त पाण X मां 24% खे घटि कंदासीं त उहा जेका नई ठहंदड़ जेका क़ीमत आहे उहा ईंदी ₹912। ई थी वई ₹912। हाणे पाण चवंदा हिनखे सॉल्व कयूं था। सभ खां पहिरियां हीअ जेको X आहे हिन जे हेठां 1 हूंदो, त हीअ 1 ऐं 100 हिननि ॿिन्ही जी असां नंढी आं भञुपत कढंदासीं त उहा 100 निकिरंदी। 1 जो टेबल 100 थिए, 100 टाइम्स लॻंदो, 100 खे मल्टीप्लाई कंदासीं X सां त उहो थींदो 100x। हिनखे माइनस कंदासीं, 100 खे 100 सां डिवाइड कंदासीं, 100 जो 100 ते खोड़ो 1 टाइम लॻंदो, 1 खे 24 सां मल्टीप्लाई कंदासीं त थींदो 24x, दैट इज़ इक्वल टू 912। हाणे 100 मां हीअ जेको 100x आहे हिन मां 24x माइनस कंदासीं, दैट विल बिकम 76x अपॉन 100 and that is equal to 912। हाणे हीअ जेको 100 आहे हिन तरफ़ हेठि उहो डिवाइड में आहे, हिनखे जॾहिं असां हिन तरफ़ शिफ्ट कंदासीं त इहो मल्टीप्लाई जो थी वेंदो, ऐं हीअ जेके 76 आहिनि हिन तरफ़ मल्टीप्लाई जा आहिनि, हिननि खे हिन तरफ़ शिफ्ट कंदासीं, हिन तरफ़ मोकिलींदासीं त इहे डिवाइड जा थी वेंदा। सो इट विल बिकम X इज़ इक्वल टू 912 अपॉन 76 इंटू 100। हाणे जेको 76 आहे हिन जो टेबल 912 ते तव्हां लॻाईंदव त इहो 12 चकर लॻंदो, तव्हां चेक बि करे सघो था। सो 12 खे 100 सां मल्टीप्लाई कराईंदासीं त इहो थींदो 1200, यानी जेका एक्चुअल प्राइस ऑफ द आर्टिकल आहे उहा आहे ₹1200। हाणे अचूं था ॿिए मेथड ॾांहुं, सेकेंड मेथड ॾांहुं। त सेकेंड मेथड में कीअं थो थिए हीअ सॉल्व। हाणे सेम क्वेश्चन सेम आहे, सिर्फ़ु तरीक़ो जेको आहे उहो पाण चेंज कयूं था। पाण हाणे अॻु में जेको हुयो उहो सपोज़ कयो हुयोसीं त हुनजी जेका वैल्यू हुई उहा X हुई, पर हिते पाण सपोज़ कयूं था त जेका एक्चुअल कॉस्ट ऑफ द आर्टिकल आहे उहा 100 आहे। एक्चुअल कॉस्ट ऑफ द आर्टिकल इज़ ₹100। हाणे पाण हिते 100 छो खयो आहे? 100 पाण इन करे खयो आहे छाजे करे, जो 100 जेको आहे उहो क्वेश्चन्स में, सवालनि में जॾहिं असां उन्हनि खे सॉल्व कंदा आहियूं त ईज़ी नमूने सां हल थी वेंदो आहे। छाजे करे, जो हुनजो जॾहिं बि असां परसेंटेज कढंदा आहियूं त उहा बिल्कुलु एक्ज़ैक्ट फिगर अची वेंदी आहे, जंहिंजे करे असां 100 खणंदा आहियूं। हाणे जॾहिं चवे थो
आफ्टर डिक्रीजिंग 24%। हाँ 100 जो 24% निकरंदो 24 निकरंदो तो 100 में असां 24 के माइनस कंदासीं तो जवाब इंदो 76। हाँ डिक्रीज़ करण खां पोइ यानी 24% डिक्रीज़ करण खां पोइ जेका वैल्यू आहे उहा आहे 912। हिते असां खणंदासीं 100 डिवाइड बाय 76 मल्टीप्लाई बाय 912 जेका वैल्यू असांखे मथे ॾिनल आहे। हाणे 76 जो टेबल 912 ते 12 टाइम्स लॻंदो। तव्हां चाहियो त हिनखे कैलकुलेटर जी मदद सां करे बि सघो था। ऐं 12 जो जेको मल्टीप्लाई कंदासीं पाण 100 सां दैट विल बिकम 1200। ॿिन्ही सूरतुनि में कहिड़ो बि मेथड तव्हां इस्तेमालु कयो जवाबु सेम ई ईंदो। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते फस्ट टाइम आया आहियो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं हुन सां गॾु बेल जे बटन खे बि ज़रूरु दॿाइजो त जीअं मुस्तक़बिल में ईंदड़ वीडियोस तव्हां ताईं पहुची सघनि। थैंक यू वेरी मच।